ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कंबर मां ॾहाणी ऐं चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में तकरार जो निबेरो। 1 करोड़ 35 लख रुपया ॾंढ मुक़ररु। ॾहाणी ऐं चांडिया धुरियुनि विच में तकरार जो निबेरो सरदार चांडियो जी सरपंची हेठि थियो। ॻोठाणे इमरान ॾहाणी जे क़त्ल जी 32 लख रुपया मुक़ररु। ASI सुल्तान शाह जे क़त्ल जो 40 लख रुपया ॾंढ मुक़ररु। ASI क़त्ल जे ॾंढ जा 20 लख ॾहाणी ऐं 20 लख चांडिया धुर भरींदी। अव्हांखे आगाह कंदासीं, फ़ैसिलो थियो आहे। कंबर मां ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॾहाणी धुर मथां अगराई करण जो 10 लख रुपया ॾंढ विधो वियो। ॾहाणी बिरादरी जा 3 ज़ख़्मी करण जो चांडिया धुर मथां 25 लख रुपया ॾंढ विधो वियो। अपडेट कंदासीं। ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौरु 1 करोड़ 35 लख रुपया ॾंढ मुक़ररु। हिकु भेरो ॿीहर अवां कंबर खां अहम ख़बर शेयर कंदासीं। ॾहाणी ऐं चांडिया बिरादरी जी धुरियुनि में तकरार जो निबेरो। 1 करोड़ 25 लख रुपया ॾंढ मुक़ररु। ॾहाणी ऐं चांडिया धुरियुनि विच में तकरार जो निबेरो सरदार चांडियो जे सरपंची हेठि थियो। ॻोठाणे इमरान ॾहाणी जे क़त्ल जी 32 लख रुपया मुक़ररु कई वई, जॾहिं त ASI सुल्तान शाह जे क़त्ल जो 40 लख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो। अपडेट कंदासीं। ASI क़त्ल जे ॾंढ जा 20 लख ॾहाणी ऐं 20 लख चांडिया धुर भरींदी। फ़ैसिले में इहो जणायो वियो आहे ॾहाणी धुर मथां अगराई करण जो 10 लख रुपया ॾंढ मुक़ररु। ॾहाणी बिरादरी जा 3 ज़ख़्मी करण जो चांडिया धुर मथां 25 लख ॾंढ।